ऐं हिकिड़ो वॉइस मां हुननि छोरनि लाइ बि करणु चाहियां थो, जेके इहे बुखिया हूंदा थी हाई क्लास जा छोरियुनि जे कढ सॼो ॾींहुं उन्हनि जे कढ कार्ड लोट संगत जे माहौल में वेठा हूंदई, पोइ बि चेटिंग छोरीअ सां कंदई, पोइ असां सां यार लन लाइ थो वेह जा वञी घर में पैकेज वणू न, असां चूतिया आहियूं तोखे सीट जी स्कूटर ते खणणु अचूं, इन लाइ त तोखे ॾिसूं त तूं पैकेज कीअं थो हणे। माना तूं हिकिड़ो ई दुनिया में रंडी बाज़ पैदा थियो आहे, असां बाक़ी ईअं ई आहियूं। माना चांहि पीअण ईंदा आहियूं होटल ते, कचहरी करण थो अचे माण्हू, कचहरी कर दोस्त सां वेठा टिक टिक मैसेज कंदई, व्हाट्सएप ते मोकिलींदई, वरी उन अध भड़वे कोप जा फोटू कढी जान में चांहि पी रहा हूं। पुतीअ पुट इहो हाई क्लास लूसी आशिक असली रमण मांखे ख़ुदा जो कसम, रुगो छोरियुनि जे कढ पैकेज कराईंदी, गिफ्टियूं ॾींदी उन्हनि खे, हर शइ कंदी, आख़िर में उहा ई छोरी ॿिए सां शादी कयूं हली वेंदई, इहो ई भेण जो जुड़ो घुते था वञी शराब वठी पीअंदी, वरी उन्हनि दोस्तनि जो मगज़ खाईंदी। माना तुंहिंजी ख़ुशीअ में बि भेण जा जुड़ा असां शरीक थियूं, तुंहिंजे गम में बि शरीक थियूं, तूं असांखे भला छा भला पीवा छा भेण जा जुड़ा असांजो मसालो छा आहे तोसां, का यही त पाण सां पाण न, जॾहिं तोखे जलियूं पिया न वञ ॾे ख़र्च न कर, ख़र्च बि करे वेहंदई, हासिल बि कुझु न कंदई। इहे लिकड़ा माना इन्हनि खे मां चवंदो आहियां हिकिड़ो वॾो पनो ठाराइजे, उन ते लिखिजे नेशनल लांतीर, हेठां हुनजी नेम एड्रेस, जेको इहो दोस्त हुजे तव्हांजो, पोइ विच यूनिवर्सिटीअ जे कॉरिडोर में बीह ऐं चइजे बाबा हे हिनखे फर्स्ट पोजीशन जो अवार्ड अथव, हिन नेशनल लांतीर हुयो, नेशनल लांतीर आशिक आहे हिकिड़ा।